एक ॿी अहम ख़बर खां कि आगाह कई पिया नून लीग के सदर शहबाज शरीफ की पीर पागारे से मुलाकात थी है। शहबाज शरीफ पीर पागारे के नवाज शरीफ जो खैर खैरियत जो पैगाम पहुंचायो। मुलाकात में चूंड इतिहाद और मुल्की सियासी सूरत हाल समेत सिंध की सियासी सूरत हाल और चूंडन के मामलन से भी ॻाल्हि ॿोल कई वई। अॻूणो वज़ीर आज़म चवे तो 2018 की चूंडन में मुख्य फ्रॉड और जाली तरीक़े से हाराए वो। 2018 की चूंडन में बदतरीन धांधली कई वई और RTS के विहारियो वो। नवाज शरीफ और संदस धी से जो बर्ताव थो वो सभी के सामू है। अहम खबर अवां से शेयर करे रहा हूँ। कराची में नून लीग के सदर शहबाज शरीफ की पीर पगारे से मुलाकात थी है। शहबाज शरीफ पीर पगारे के नवाज शरीफ जो खैर खैरियत जो पैगाम पहुंचायो। मुलाकात में चूंड इतिहाद और मुल्की सियासी सूरत हाल समेत सिंध की सियासी सूरत हाल और चूंडन के मामलन से ॻाल्हि ॿोल थी है। तफ़सील मालूम कंदासीं आवाज़ न्यूज़ के रिपोर्टर राजा असगर सां। जी राजा, कहिड़ा तफ़सील मुलाकात के हवाले से आगाह कजो। जी बिल्कुल, ॾिसो अॻूणो वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची पहुची पंहिंजे सियासी इतिहादनि सां मुलाक़ातूं शुरू कयूं आहिनि। हुन अॼु राजा हाउस पहुची पीर पगारे साहब सां हुनजी रिहाइशगाह ते मुलाक़ात कई है। मुलाक़ात में मरियम औरंगज़ेब, राना मशहूद, अयाज सादिक, ख्वाजा साद रफ़ीक समेत मुस्लिम लीग नून जा अहम अगवान पिण जेको शामिल हुआ। जॾहिं त GD अगवान भी इन मुलाक़ात में सैयद सदरुद्दीन शाह राशिदी, जुल्फ़कार मिर्ज़ा, अयाज लतीफ़ पलीजो, इरफानुल्लाह मरवत समेत ॿिया जेके GD जा अहम अगवान इन मुलाक़ात में वेठा आहिनि। मां अवांखे मुलाक़ात जो अंदर जो हाल वाल ॾींदो हलां त मुलाक़ात में जेको आहे त ईंदड़ आम चूंडनि बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी आहे ऐं उन सां गॾोगॾु पीपल्स पार्टी खे टफ टाइम ॾियण जे लाइ सीट एडजस्टमेंट बाबति भी जेको आहे तफ़सीली ॻाल्हियूं थी रहियूं आहिनि। मां अवांखे ॿुधाईंदो हलां त इन इतिहाद में जेको आहे त उन्हनि जा जेके ॿिया इतिहादी भी आहिनि, MQM JUSM में जेके ॿियूं तंज़ीमूं आहिनि, शहबाज शरीफ पिण जेको आहे उन्हनि बाबति भी पीर पगारे खे जेको आहे ब्रीफिंग ॾिनी। जॾहिं त शहबाज शरीफ जो पीर पगारे खे इहो भी चवणो हो त मियां नवाज शरीफ जेको आहे तव्हांजे लाइ खैर खैर जो पिण पैगाम मोकिलियो आहे। मां अवांखे ॿुधाईंदो हलां त इन मुलाक़ात में सिंध जा उहे ज़िला जिते पीपल्स पार्टी के टफ टाइम ॾियण जे लाइ सीट एडजस्टमेंट बाबति जेको आहे त गौर वीचार कयो वियो आहे। जिते GD जा अगरि मज़बूत उम्मीदवार हूंदा त उते नून लीग उम्मीदवार न बीहाईंदी ऐं जिते सिंध में नून लीग जेको मज़बूत उम्मीदवार हूंदो त GD उनजी सपोर्ट कंदी। इन हवाले सां जेको आहे त अहम मुलाक़ात हली रही है। जी ठीक है राजा असगर, हमारी वरी मेहरबानी अपडेट करण लाइ।